दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 50 ऐं हिन एल्बम जा 2 फोटूं अवेलेबल आहिनि। हीअ 2005 में रिलीज़ आहे। तमामु बहितरीनु एल्बम। पोयां कुझु एल्बम जेके आहिनि उहे कुझु एतिरा ख़ासि भला न हुया। ऐं हिन एल्बम जो असुलु फोटूं हीअ आहे ऐं हिन में काफ़ी सारा गीत जेके बि आहिनि सभु सुपर हिट आहिनि। ऐं घणनि ई माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त तुंहिंजे प्यार सिर झुकाए छॾियो न त झुकण जहिड़ो मां कोन हुउमि। इहो एल्बम माना इहो गीत कहिड़े एल्बम में आहे? काफ़ी माण्हू आहिनि जिनखे न आहे ख़बर हीअ एल्बम आहे उहो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कयूं। उनखां बाद एल्बम जे बारे में कुझु अॻिते ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस, वॾियूं महिरबानियूं कुर्ब। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेड एल्बम 49। हसन मनमार भाउ लिखियो आहे ज़बरदस्त। आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे VIP, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस वीडियो। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे एल्बम नाइस, वॾियूं महिरबानियूं। अञा ॿिया दोस्त बि आहिनि। ऐं उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर ऐं खोड़ सारियूं दिलूं, वॾी महिरबानी वहीद भाउ। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। सभ खां ज़रूरी ॻाल्हि इहा आहे, काफ़ी दोस्त वीडियो ॾिसनि पिया, उहे सोचनि पिया त को गीत हलणु शुरू थींदो, पर गीत न हलंदो। हिन में अव्हांखे एल्बम जे बारे में इहो ॿुधाईंदासीं त ही कहिड़े साल में एल्बम आयो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा मशहूरु गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। थोरो कमु रखियो आहे त जीअं काफ़ी दोस्त जेके आहिनि परेशान यूट्यूब ते ॻोल्हींदा रहंदा आहिनि त हीअ कलाम कहिड़े एल्बम में आहे, हीअ कहिड़े में आहे। सो इन करे ही कमु थोरो रखियो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हुजे, इन करे। ऐं एल्बम जो टाइटल आहे दीदार। एल्बम काफ़ी सारा आया मीराली जा नाज़ में, जेके मथियां एल्बम 3 खां मथे जेके बि आया, पर सभिनी खां धकु वॾो हिन एल्बम जो आहे। हीअ तमामु घणो हलियो, तमामु। कलाम वहीद हकड़े जो इहो तमामु बहितरीनु हलियो, टॉप ते हलण वारो गीत। मिलियन में ॾिठो वियो माण्हुनि ऐं मिलियन में ईअं सम्झो त केस्टूं विकाणियूं हिन जूं। हलूं था हिन पहिरें गीत ॾे त पहिरियों गीत आहे वहीद हकड़े जो तुंहिंजे प्यार सिर झुकाए छॾियो न त झुकण जहिड़ो मां कोन हुउमि। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे, मरहूम ग़ुलाम क़ादिर घायल साहब। हिकु बार मूंखे यार जो दीदार करण ॾियो। ऐं उनखां पोइ आहे इमाम ॾिनो खीरियो, छा त करे सिंगार अॼु आयो आहीं, तमामु बहितरीनु। ऐं उनखां पोइ मेवो खान जो कलाम आहे राति सॼी तोखे सारे ॻोढ़ा हारे आहियां रुनो, ओ पिरी नाले अलाह जे मोटिया। एॾो दर्दीलो एल्बम आहे छा ॿुधायां। ऐं उनखां पोइ ॿियो गीत आहे बशीर अहमद बुके जी शाइरी आहे सिराइकी कलाम, करसी भला के तेॾा होसी भला। असल में सिराइकी ॿोली में आहे, सिराइकी असांजी पसंदि जी ॿोली आहे। उनखां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शाइरी आहे आऊं कीअं आतण। ऐं उनखां पोइ आहे पीर बख्श जी शाइरी आहे वञु न मूंखे छॾे छॾे तूं लाहे सीने सां सॾे। हे बि तमामु बहितरीनु आहे। ओ सिर मुंहिंजे जा साईं, हिन दिलि में तूं ई आहीं, मतां दिलि टुटी न पवे, वाह वाह। ऐं उनखां पोइ आहे रुसी वियल महबूब तोखे काथे ॻोल्हियां, लुड़क ॾिसी बि रहम न आई, तमामु बहितरीनु असली सॼो एल्बम ई दर्दीलो आहे। इहो ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम हुयो। ऐं हिन खां पोइ जेको आहे जुदा पंहिंजे यार खां मालिक, तमामु बहितरीनु गीत। आख़िरी गीत बलोची आहे पुरथाए दिल दस्तानो खन्ना माछिया मर्ज़ी थईं जानी, हाणे मर्ज़ी आहे तुंहिंजी ठहे न ठहे, फुरे वएं दिलि मुंहिंजी कयां मां छा खन्ना माछिया। तमामु बहितरीनु गीत आहे बि पसंदि जो। अव्हांखे दोस्तो हीउ वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा त एल्बम तव्हांखे ही कीअं लॻो ऐं वीडियो में जेको मां चयो सभु कुझु कीअं आहे।
तमामु बहितरीनु एल्बम आहे, ज़बरदस्त टॉप ते हलण वारो हुयो इन दौर में।